अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा रेस बहादुर खान पंहिंजे घर वापस अची वेंदो। छा रुखसार बेगम ऐं शमशू खे रेस बहादुर खान ॾिसी वठंदो। छा उन्हनि खे मारे छॾींदो। छा रेस बिजार खान शमशू जे पोयां पंहिंजा माण्हू बचे छॾींदो। छा रेस बहादुर खान सूबेदार जे ज़रिए पंहिंजे पुट शेरोज़ खे आज़ाद कराईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बहादुर खान रुखसार खे फोन करे छॾींदो। उनखे चवंदो त तूं तयार थी वठ, मां अचां थो घर। ऐं रुखसार बेगम चवंदो त बहादुर खान तव्हां घणे देर में पहुची वेंदो। बहादुर खान चवंदो बसि अधु कलाक घणो। ऐं उन खां पोइ रुखसार बेगम परेशान थी वेंदो। रुखसार बेगम शमशू खे चवंदो त शमशू तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं हितां निकिरी। अगरि जेकॾहिं बहादुर खान तोखे ऐं मूंखे ॾिसी वरितो त हू कॾहिं असांखे ज़िंदा न बचंदो ॾिसंदो। बसि शमशू तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं हितां निकिरी वञ। अगरि जेकॾहिं तूं हितां न निकिरते त पोइ रेस बहादुर ऐं तुंहिंजो ऐं मुंहिंजो लाश हिन घर में दफ़नाईंदो। शमशू चवे थो त रुखसार बेगम बसि तूं परेशान न थी, मां इन मसइले जो तमामु जल्द हल कढी वठंदुसि ऐं पोइ मां हितां निकिरी वेंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बिजार खान जेको आहे शमशू जे पोयां पंहिंजा माण्हू बचे छॾींदो ऐं हू माण्हू शमशू जी चाचूसी कंदो। बहरहाल शमशू उन खां लिकी लिकी हमेशह लाइ हिन घर खां निकिरी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बहादुर खान जेको आहे सूबेदार सां ॻाल्हाईंदो। सूबेदार खे चवंदो त हाणे जेकॾहिं तूं मुंहिंजो माण्हू आहीं त तोखे मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो। अगरि जेकॾहिं तो शेरोज़ खान खे आज़ाद न कयो त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। उनजे करे मूं तोखे किरोड़नि जी ऑफर ॾिनी आहे, मतिलबु त मुंहिंजो पुट शेरोज़ तोखे किरोड़नि जी ऑफर ॾिनी आहे। उनजे करे तूं या किरोड़नि खे पसंदि कर या पंहिंजे डीएसपी खे पसंदि कर। सूबेदार चवंदो त हीउ कमु रेस ॾुखियो आहे, बहरहाल मां हीउ कमु ज़रूरु करे वठंदुसि। बहरहाल सूबेदार खां हाली फ़िलहाल इहो कमु कॾहिं बि न थींदो। रेस बहादुर खान चवंदो त सूबेदार अगरि जेकॾहिं तो हिन वारे मूंसां धोखो कयो त पोइ तूं कॾहिं बि ज़िंदा न बची सघंदे। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।